श्रीमद भगवद गीता अरुणो अध्याय तहां श्रवण करी रहा हो। श्याम सुंदर श्री कृष्ण भगवान चवन प्या तही महाबली संपूर्ण कर्मन जी सिद्धिय जे लाए कि असांजो कोई भी कर्म पूरो थे इन लाए पंज कारण हुंदा आहिनि, पंज आधार हुंदा आहिनि। कहिड़ा हुंदा आहिनि? ध्यान ॾेई ॿुधो। जेको भी कमु थींदो आहे उन में पंज ॻाल्हियूं मिलियल हूंदियूं तॾहिं कमु थींदो आहे। इहो सांख्य सिद्धांत में ॿुधायो वियो आहे। तूं मूंखां सुठे नमूने ॼाण हे अर्जुन, सभिनि खां पहिरियों आधार। ये कोई भी तव्हां कमु कंदव, हाँ मान लो तव्हां सोचियो कि मां गीता ही पढ़ा त पहिरियों आधार गीता पढ़णी आहे। ॿियो कर्ता, कर्म करण वारो भी तो हुजे। टियों करण, गीता कीअं पढ़ंदव? अखियुनि सां पढ़ंदव, हा न, मुंहं सां उच्चारण थींदी। त करण चइबो आहे इंद्रियनि खे। त पहिरियों आधार, ॿियो कर्ता, टियों करण ऐं चौथों तरह तरह जो उद्यम यानी पुरुषार्थ, क्रिया करण। चओ हरे राम। थी तो सके कोई आलसी हुजे सुम पे गीता न पढ़े, थी तो सके कोई मोबाइल ॾिसण वेही रहे त गीता न पढ़े, थी तो सके कोई ॻाल्हाए कंहिंसां चैटिंग करे, कंहिंसां फोन ते कॉलिंग करे ऐं उन में खपी वञे पूरो टाइम, गीता न पढ़े, ईअं बि त थींदो आहे। त इन लाइ सभु शयूं हूंदे बि इहो पुरुषार्थ खपंदो आहे। चओ हरे राम। इनके चइबो आहे उद्यम। सिंधीअ में गुरबाणीअ में भी चए थो, उद्यम करत आनंद भया, सिमरत सुख सार, जप जप नाम गोविंद का, पूर्ण विचार। उदम कयो भाई, प्रभु जो भजन कयो, प्रभु जो ध्यान कयो, हरिय खे याद कयो, उन्हनि जो दर्शन कयो, उनखे पुकारियो। इहो ई उदम आहे, इहो ई पुरुषार्थ आहे, इहा ई मेहनत है। चओ हरे राम। मिठो राम, प्यारो राम, न्यारो राम, स्वीट राम। चौथों आ उद्यम, ठीक। ऐं पंजों आ दैविक यानी जेको शुभ अशुभ कर्मन जो कयल संस्कार। ये पंज कारण चया वेंदा आहिनि। माण्हूअ जो जहिड़ो स्वभाव हूंदो आहे, जहिड़ा संस्कार हूंदा आहिनि, अक्सर माण्हू उहो ई कमु कंदो, हा न। पर शठ सुधरे सत संगत पाए। कोई गलत माण्हू भी हुजे, खोटो माण्हू भी वारी ॻाल्हि आहे। छो त माण्हू मन वाणी ऐं शरीर सां शास्त्र जे खिलाफ़ भी कोई कर्म कंदो आहे। तंहिंजा इहे पंज कारण ई आहिनि, हा न। स्वभाव खे छा कंदासीं? सभु थोरी गीता पढ़ंदा, कई अख़बार पढ़ंदा, कई फालतू किताब पढ़ंदा बेसिर पैर जा, कोई व्यर्थ में समय विञाईंदा, तमस में विञाईंदा, कई रजोगुण में विञाईंदा, कई सतोगुण में। चओ हरे राम। ये हुअण ते भी जेको माण्हू अशुद्ध बुद्धिय वारो आहे, उन विषय में आत्मा के कर्ता रूप में ॾिसंदो आहे, वो अज्ञानी हकीकत न ॾिसंदो आहे। चओ हरे राम। कोई माण्हू गलत कम करे पाण, खोटो कम करे पाण, ऐं चवनि था वो मूर्ख आहे, वो खोटी बुद्धि वारो आहे। हरे कृष्ण। भगवान असांखे पूर्ण आजादी ॾिनी, बुद्धि ॾिनी, सोच समझ ॾिनी, त जिम्मेदारी भी ॾिनी, त उन जा असांजे मथां हिसाब किताब भी रखिया विया कि सुठो कंदे त सुठो फल मिलंदे, खराब कंदे
सुख ॾींदे सुख मिलंदो, दुख ॾींदे त दुख मिलंदो, स्वाभाविक आहे। खुशी ॾींदे खुशी मिलंदी, गम ॾींदे त गम मिलंदो। मकान जा कम कया, मकान जा कम कया, हेतिरनि माण्हुनि सां मां मिली आयुमि, हेतिरनि सां हीअं कयो, लेकिन जेॾीमहिल ग़लति कमु थी वञे, मां थोरी न कयो त ही पंहिंजो पाण ई सृष्टि हली रही आहे, थी वियो इहो, आत्मा तो करे। चओ हरे कृष्ण, इहो ग़लति आहे। अशुद्ध बुद्धीअ वारो माण्हू अहिड़ा वीचार रखंदो, आत्मा खे ओॾी महिल कर्ता चवंदो, उहो अज्ञानी हक़ीक़त न ॾिसंदो। भगवान चवनि था, हे अर्जुन, जंहिं माण्हूअ जे अंतःकरण में, मन में, चित में, बुद्धीअ में, अहम में मां कर्ता आहियां, मां करण वारो आहियां, अहिड़ो भाव नाहे, जंहिंजी बुद्धि संसारिक पदार्थ। चओ हरे राम। जेको पाण खे कर्ता मञींदो उहो फासंदो। पर अर्जुन चवनि पिया युद्ध न कंदुमि, भगवान चवनि सा युद्ध कर, छो जो धर्म जी युद्ध आहे। और धर्म ते, पंहिंजे स्वार्थ जे लाइ युद्ध तूं नथो करे, धर्म जे करे युद्ध तो करे, शास्त्रनि जे मूजिब युद्ध तो करे, क्षत्रिय धर्म जे अनुसार, त तोखे पाप छो लॻंदो? तोखे कोई पाप न लॻंदो। छा जे लाइ सैनिक लड़ंदा आहिनि त उन्हनि खे पाप लॻंदो आहे छा? उनजी महिमा थींदी आहे, मरी बि वञनि त उन्हनि खे स्वर्ग मिलंदो आहे। चओ हरे कृष्ण। तरी भगवान चवनि था त पाण खे जेको कर्ता तो मञे उहो फास, सम्झो वञे, ठीकु आहे। ज्ञाता यानी सम्झण वारो, अज्ञान जंहिंसां सम्झो वेंदो आहे, ऐं ज्ञेय यानी जेकी शइ ॼाण में अचण वारी शइ, जेकी ॻाल्हि सम्झी आसे। चओ हरे राम, हरे कृष्ण। इन्हनि टिनी जे संयोग सां कर्म करण जी इच्छा, कम करण, इन्हनि टिनी जे मिलण सां कर्म बणजंदो आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद गोपाल। त असां काई बि ॻाल्हि, कोई बि सम्झ वारी ॻाल्हि आहे, सोचींदा आहियूं, वीचार कंदा आहियूं, कोई सम्झाए या व्यवहारिक बुद्धीअ सां, कर्म जे पोयों इहे सभु आधार, इहे आधार बिंदु हूंदा आहिनि। असांजो ध्यानु न हूंदो आहे, प्यास लॻी असां उथियासीं ऐं पाणी पी हली आयासीं, ख़्यालु थोरी ईंदो। सूक्ष्म ॻाल्हियूं, ओॾी महिल असांखे वीचार न ईंदो आहे, उन लॻी मटके जे साम्हूं वियासीं, रोटी भरीसीं ऐं गिलास धोतोसीं, पाणी विधोसीं, बढ़िया घट घट पियासीं। पर इन जे पोयों ज्ञान आहे कि असांखे प्यास लॻी आहे, असां गहराईअ में न वेंदा आहियूं, वीचार न कंदा आहियूं, कंठ सुकियो, प्यास लॻी, पाणी पीतोसीं, लेकिन भीतर हिकिड़ो वीचार आयो कि मूंखे प्यास लॻी आहे। वरी ॿियो वीचार आयो कि प्यास कीअं विसामंदी? पाणीअ जे द्वारा, हा न। इहो ज्ञेय आहे, इहो ज्ञान बुद्धीअ में असांखे आहे, नंढनि ॿारनि खे बि आहे कि पाणी पीअण सां प्यास तृप्त थींदी। ऐं पोइ वरी छा थियो? क्रिया थी वई, वियासीं, पाणी भरियोसीं, पीतोसीं। त ही ॻाल्हियूं जुड़ियल आहिनि न, पर असांखे वीचार में थोरी ईंदियूं। बुख लॻी, भोजन खाधोसीं, पतो पइजी वियो उहा दवा कारगर आहे, उहो पतो तव्हां 4 ॿियनि खे ॿुधाईंदो, पोइ ईजी थी वेंदो पाणीअ वांगुरु, हा न भाई। अरे सर्दी आहे, खीर में हैड मिलाए पी वञ, हा न। ईअं कई ॻाल्हियूं त ज्ञाता ज्ञेय, जेकी सम्झ में अची वई उहा ज्ञेय आहे, सम्झण वारो ज्ञाता आहे, ऐं जेको कमु कयोसीं उहा क्रिया आहे। हरे राम, हे हरि। भगवान की ज्ञाता ऐं ज्ञान, इहो आहे ज्ञान। पाणी पीअण सां उञ विसामंदी, इहो आहे ज्ञान। और समझ में आयो बुद्धीअ खे, ज्ञेय अंदर समझी आसे, ऐं सम्झण वारो थियो ज्ञाता। ज्ञाता ज्ञान संयोग थियण
कर्म बणजी वेंदो आहे। ठीक। बोल वृंदावन बिहारी लाल की।